अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, सिंधु दरिया हिन मुल्क जी बुनियादी मईशत ऐं ज़राइत लाइ साह वारी रग आहे। सिंधु जी सूंह आहे। हिन वीडियो में तव्हांखे सिंधु दरिया जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सिंधु दरिया जी क़दामत हज़रत इंसान जी पैदाइश खां बि घणो अॻाटी आहे। सिंधु दरिया या सिंधु नदीअ खे तारीख़ में केतिरनि ई नालनि सां सॾियो वियो आहे, जंहिंमें सिंधु, अबासीन, इंडस, मेहरान वग़ैरह। तारीख़ में अचे थो त सिंधु तोड़े हिंद ते इहे नाला पिणु सिंधु दरिया जे करे पिया। सिंधुअ मां वरितल आहे, जॾहिं त इंडिया इंडस मां वरितल आहे। सिंधु दरिया दुनिया जे वॾनि दरियाहनि मां 21 नंबर ते आहे। दोस्तो, सिंधु नदी ओलह तिब्बत जे कैलाश जबल खां शुरू थिए थी, जेको धरती जी सतह खां 17,000 फुट ऊचाई ते आहे। उतां जा माण्हू हिन खे संगी संभू मतिलबु शींहं दरिया चवंदा आहिनि। सिंधु दरिया या सिंधु नदीअ जे उतरियनि इलाइक़नि में जॾहिं बरसाति पवे थी ऐं जॾहिं हिमालय जी बर्फ़ पिघरे थी त सिंधु जोश में अचे थो। सिंधु जो जोश मार्च में शुरू थिए थो, जेको अक्टूबर में लहणु शुरू थिए थो। सिंधु नदी उतर खां ॾखिण ओलह तरफ़ वञे थी। वालारियल कश्मीर खां थींदे आज़ाद कश्मीर, खैबर पख्तूनख्वा, पंजाब खे लताड़ींदे सिंध में अचे थी। पंजाब मां सिंधुअ सां 5 नदियूं मिली वेंदियूं आहिनि: झेलम, चनाब, रावी, ब्यास ऐं सतलज। इहे सभु दरिया सिंधुअ सां मिली सिंध जो रुख़ कंदा आहिनि। सिंध में सिंधु कशमोर वटां दाख़िल थिए थो, पोइ सिंध खे सरसब्ज़ कंदे वञी अरबी समुंड में आराम करे थो। सिंधु नदी 2897 किलोमीटर आहे। चीन, भारत मां थींदे पाकिस्तान अचे थी। सिंधु नदीअ ते नालो सिंधु इन करे पियो त सिंधु मतिलबु ई पाणी जो वहिकिरो या वॾो समुंड आहे। दोस्तो, सिंधु दरिया सूबे खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब विच में बॉर्डर जो कमु करे थो। तरबेला डैम बि सिंधु मथां आहे। सिंधु में सिंधुअ ते 3 बैराजूं आहिनि: गुडू बैराज, सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज। सिंधु दरिया जे विच में सखर वटि हिकु ख़ूबसूरत ॿेट आहे, जंहिंखे साध ॿेलो सॾियो वेंदो आहे। साध ॿेले में हिंदू मज़हब सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जूं मंदिरूं आहिनि। दोस्तो, अचो त सिंधु नदीअ जा जाबलू इलाइक़नि जा ख़ूबसूरत मंज़र ॾिसूं था। ही ख़ूबसूरत तस्वीर ॾिसो, सिंधु नदी तिब्बत जे मथां माॻ तां वहंदे। ही तस्वीर लद्दाख जी आहे, जितां सिंधु नदी वही रही आहे। दोस्तो, सिंधु जो स्कर्दू वटां ख़ूबसूरत मंज़र ॾिसो। सखर वटि सिंधु जो ख़ूबसूरत मंज़र। दोस्तो, उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।